ससी है वो तन मन थी हाणे निकिरी पई आहे इरादो कयो अथसि ॿी का हुन वाह ई कोन्हे का हुनखे हुनखे पुनू खे ॻोल्हणो आहे पुनू जे पुठियां हुनखे वञिणो आहे हुनखे कॾहिं कॾहिं माण्हू तन मन भणंदो आहे ॾुखियो सफ़र आहे नओं ॾे आहे हाणे हुनखे हकल करे हुनखे सम्झाए थो त जा सामान्य ससी त वेस विढ़ंदो कर शरीर दादी थी वेंदी आहे ॾुकल हणी वेंदी आहे त तोखे पुनू ताईं कोन पहुची सघंदी उहे जे आहिनि न जेके आम जेके मायूं जेके आहिनि ऐं फ़क़ीराणियूं जेके आहिनि अहिड़ो तोखे थियणो पवंदो जेके तोखे पुनू जेकॾहिं तोखे खपे थो अॼु चई थो आउं सामानी आहियां हाणे इहा माण्हू जी पू जवानी आहे जॾहिं माण्हू सामाणबो आहे हीअ नई ज़िंदगी हुनजी शुरूआति थींदी आहे माना उहो माण्हू दावा कंदो आहे त हा आउं हीअं करे सघां आउं हाणे मेच्योर थी वियो आहियां समाइजी वियो आहियां मुंहिंजी शादी कराए चवंदा आहिनि छोकिरा हाणे त इहे छोकिरियूं वीचारियूं उहे बि चवनि थियूं हक़ आहे हुननि जो वक़्त ते छोकिरनि तोड़े छोकिरनि जूं शादियूं करायो ॾोह ख़तमु थी पर जेके तव्हां न कंदव सुठा जोड़ा ख़ुदा चवे थो सुठा जोड़ा ठाहे ख़ुदा जूं ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं ॿुधंदा वठो सम्झंदा वठो त कहिड़ी ॻाल्हि थो करे असां पौड़ियूं चवंदा आहियूं भई आसमान ते ठहनि था इहे जेके रिश्ता ऐं असांजे वस में कोन्हे असीं वरी हुनखे पसंदि था कयूं क़ुर में ख़ुदा केॾी जेको आहे सो हिदायत थो करे ऐं तंबीर थो करे त ख़बरदार जेके तव्हां सुठा जोड़ा न ठाहिया तव्हांजा घर जहनुम थी वेंदा सुठा जोड़ा माना ॿई हिक ॿिए खे पसंदि कनि ॿई राज़ी हुजनि इहो जेको आहे ख़ुदा चवे थो इहो शर्त आहे ॿई हिक ॿिए खे ज़बरदस्ती जेके तव्हां जोड़ा ठाहींदव तव्हांजो इहो जेको घर आहे उहो घर जनम थियो त दुनिया सॼी जनम थी वेंदी पर जेकॾहिं तव्हां सुठा जोड़ा ठाहिया पर जेकॾहिं तव्हां सुठा जोड़ा ठाहिया त तव्हांजा घर जन्नत बणिजी हींअर मां वसूख सां चवां थो दावा सां जंहिंमें घरनि में भंडण न हूंदो जिते मोहबत ऐं इज़त सां जेके माण्हू रहंदा हुते का बि तकलीफ़ कान हूंदी सभु माण्हू हुते ख़ुशि हूंदा त इहा आहे पंहिंजो लतीफ़ साईं जी दुआ बि इहा आहे हुनजो हिदायत बि उनजी इहा आहे मिनत बि उनजी इहा आहे पाण अॼु अचो त पाण जेका पढ़ूं था सची था पढ़ूं सची जी कहाणी जेका लतीफ़ साईं जेका ॿुधाए थो उनमें पाण ॿुधाईंदो थो हले त हीअ जेको आहे ससी सां को माण्हू ॻाल्हाए पियो अंदरि जो माण्हू ॻाल्हाए पियो हुनखे ॾंड पियो ॾिए या ॿाहिरां को माण्हू अहिड़ो को आहे मोटवार जेको हुनखे ॿुधाए पियो त जा सामान्य ससी त वेस विढ़ंदो कर जा सामान्य ससी त वेस विढ़ंदो कर लाए लुंग लतीफ़ चए थी बेखाराणी भर बेखाराणी माण्हुनि जे पिन जूं जेके माण्हू मायूं आहिनि लाज़मी त हाणे हीअ घर खां निकिती त हाणे समर्थ खणी कान निकिती हिन कच्छ में त कुझु बि कोन हो तुंहिंजा सामान्य ससी त वेस विढ़ंदो कर चई लाए लुंग लतीफ़ चए थी बेखाराणी भर चए वींदे पवई वर अॻियां हो त हुजूर में जीअं अॻियां वञी त तुंहिंजी जेको आहे महबूब सां मुलाक़ात थिए ऐं तुंहिंजे हुजूर में तूं पहुची वञी जंहिंजे करे ॾुखनि खे ॾुखी सॼो लूं करे हाणे ही अञा सची पाण नथी ॻाल्हाए हाणे अञा ते लतीफ़ साईं उन सोणी जी जेका असां सूरत ॿुधाए पियो त ॾुखी सॼो लूं करे वण टड़वायूं कनि किंज ते वियासीं उते जा वण वणाचा वण टर सभई जेको आहे उन जूं ॻाल्हियूं पिया कनि हाए छा त ससवी हुई छा त माई हुई छा त उनजो हथ हो कीअं जेको आहे वाकी ईंदी हितां हली वई ॾुखी सॼो तूं करे चई वण टड़वायूं कनि चई वटां वेही जन वॾी सेवा ढोड़िया ऐं जितां जितां हू वई उतां वॾी ढोड़ी थी वई ॿियनि खे जेको आहे घाईंदी वई वॾी सेवा ढोड़िया ॾाढो ध्यानु सां ही बैठ ॿुधिजो घणा बैठ इन करे असां पढ़ूं छो त हीअ हिकिड़ो नज़म आहे लतीफ़ साईं जे रिसाले जो जेको पहिरियों जेको नज़म आहे उहो सिंध जो दर्द उहो समाज जो दर्द आहे उहो जेको धाड़ो जेको लॻो आहे असांजो असांखां उहो कल्चर खसिजी वियो हलियो असांखां उहा तारीख़ खसिजी वई असांखां उहा जाग्राफी खसिजी वई उहो हुकूमतूं अख़्तियार सभु खसिजी विया
लतीफ़ साईं चवे थो बाबा ही जैसी हिम्मत न कंदा जेसिताईं तव्हीं पा तेसिताईं कीअं जेको आहे तव्हीं जेको आहे हुनखे हासिल करे सघंदा तंहिंजे करे तव्हांखे हिम्मत करणी पवंदी तव्हांखे कि वॾी सेवा जोड़िया रतन ॾिठो जन कि वो जेके जीअरा जाॻंदा जेके पखी पखड़ हुआ जेके जनावर हुआ उन्हनि खे ॿुधायो पर जेके वण टण जेके हुआ जेके जबल हुआ जेके उन्हनि खे बि ॻाईंदी वई कि वॾी सेवा जोड़िया रत ॾिठो जन मौत क़बूल तन छा दर्द आहे माना हिकिड़े माण्हू जो दर्द ॾिसी हिकिड़े माण्हू जो हथ ॾिसी उनजी जदोजहद ॾिसी उनजी दावा ॿुधी हिकिड़ो ॿियो माण्हू तयारु थी वञे सिर ॾियण जे लाइ छा त कमाल जी फिलासफी आहे वॾी सेवा जोड़िया रत न ॾिठो जन वण कहिड़ो रत ॾिठो जबल कहिड़ो रत ॾिठो हे तारा चंड ऐं सभु अहिड़ो घर माण्हूअ जंगल में रुए उभर में मलक छा दर्द जी कथ वॾी सेवा जोड़िया रतन ॾिठो जन मौत क़बूल तन ॾिठो जन दुखी जिन दुखी खे ॾिठो जिन ससी खे ॾिठो जिन हक़ खे ॾिठो उन्हनि माण्हुनि फ़ैसिलो कयो त असीं बि तव्हांखे सिर ॾियण जे लाइ हीअं ॾिसो कि सॼी सिंध उथली पई सिंध जो बचो बचो सिर ॾियण जे लाइ तयारु आहे उहो ऐं सम्झा इहा ॻाल्हि अॼु न ही 40, 50, 60, 70 साल खां वठी जेके ॼाणूं ऐं जेके ॿुधण जेके ॿुध माण्हू असांजा हुआ उहे ॿुधाईंदा रहिया पर हिकिड़ा चवंदा रहिया हुआ हाणे फासी पियासीं हाणे जेको आहे पाण जेको आहे विड़ी कोन सघंदासीं जेको आहे घर घर मोर्चा थी वियो ॿियनि जो घटि में मोए मोए कंदी वत मथां मोए विसारीअ औरतनि मथां रत हाथ पची होत खे पोइ विढ़ण जहिड़ो थी रत हवाइण जहिड़ो थी तेसिताईं घटि में घटि जेका घोड़ा जेका इहा थी हिकु ॾियाई हे हाणे ससी तयारु थी वई तयारु बि थी वई पर अकेली तयारु थी वई हाणे हू अकेली जेको आहे सफ़र करण जे लाइ जेको आहे तयारु आहे इहो पाण ज़रूरु पढ़ंदासीं ऐं छो त इहो वरी जेको आहे ॿी जॻह पाण महफ़िल कंदासीं ऐं उनमें हितां खां ई शुरू कंदासीं हितां जे ससी जो हीउ जेको सफ़र आहे जेको या जेका नावल आहे या उनजी जेका कहाणी जेका फिल्म आहे जेका उनजी उहो कीअं उनजा लतीफ़ साईं जेको आहे असांखे मंज़र ॾेखारे थो हर बेत में हिकिड़ो न अलाए केतिरा मंज़र हीउ बि ॾिसो न कहिड़ो मंज़र आहे जंहिंते पाण ॻाल्हाईंदासीं उन लाइ ज़रूरी आहे त ओताक ते सभई अचो हीउ तव्हांजो जेको चैनल आहे हिनखे सब्सक्राइब करियो हिनखे सॼी घणे खां घणा दोस्त जेके आहिनि त उनखे ॿुधी सघनि लतीफ़ साईं चए थो त हिकु ॾियाई हेल पूरी जस पुॼो आॾा लतीफ़ चए सोजो सुजल शेर तकर वेल ॿेली सूर पिरिया जा साण इन बैत खां शुरूआत कंदासीं ऐं लतीफ़ साईं खां पुछंदासीं त पोइ ससी इहो फ़ैसिलो कयो त उन खां पोइ छा थियो इहो ॿियो जेको हिनजी किस्त हूंदी आहे प्रोग्राम उन में जेको आहे पाण मिलंदासीं उन में तव्हांजी महिरबानी तव्हांजो तव्हां लतीफ़ साईं जी ऐं कबीर साहिब जी महफ़िल में अचो था ऐं कबीर साहिबु ईंदो त वरी उनखे बि ॿुधंदासीं उनजा बैत पढ़ंदासीं तव्हांजी महिरबानियूं वरी तव्हांखे दरख़्वास्त आहे जेॾी महिल तव्हांखे वक़्तु मिले लतीफ़ साईं जी मजलिस में ज़रूरु अचो असीं महिमान पर जेके घड़ियूं आहिनि तव्हांजूं आहिनि जेॾी महिल ईंदा नौकिरी ॾींदासीं तव्हांजी आउं निसोरो नौकर लतीफ़ साईं चयो त तूं साहिब ॾाढो सुपिरी आउं निसोरो नौकर जे बेहद करियां बंदगियूं हथ बंदी हाज़िर बेहद करियां बंदगियूं हथ बंदी हाज़िर छॾ छॾींदुसि कीन की दोस्त अवांजो दर ऐं जेका महलात आहे जेका छंद आहे जंहिंमें आउं पियो आहियां जंहिंमें आउं उतां इहा मूंखां न कस ॿियो मुंहिंजो लॻो अजो लॻो अॻो न अमां मुंहिंजो वसीलो केरु मूंखे कढ न मूंखे छॾ न मूंखे आज़ादु न कर मूंखे
ऐं केॾां वेंदुसि तो मुंहिंजी आज़ादी तोसां गॾु छॾ छॾींदुसि कीअं न कीअं दोस्त अवां जो दर बाबा पोइ छा खपे तोखे मूं वटि कुझु कोन्हे को जेकी कुझु हो इहो ई अगराए छॾियोसीं मूंखे कुझु नथो खपे मूं तां महर नज़र हिकिड़ी महिरबानी आहे महर जी नज़र तूं केॾी कंहिं खणी बाज सां निहारी थो जीआरी इहा असां त न खणिजे मूं तां महर नज़र फिरी राह न पाए महिरबानियूं वरी जो पाण ॿी किस्त में लतीफ़ साईं जी हिकु कहाणी पाण शुरू कई आहे इन में वरी जो बसि पाण महिरबानियूं तव्हांजो ख़ुदा तव्हांखे सलामत रखे तव्हांखे तव्हांजे बचड़नि खे दोस्तनि खे हिकु ॿिए जो ख़्यालु रखिजो हिकु ॿिए जी पाल